हिकिड़े ॿुढे ऐं ॿुढीअ जो पाण में अची झगड़ो थियो कि मां जॾहिं जवान हुअसि तॾहिं तूं मुंहिंजे पुठियां पियो। ॿुढो चयो न, जॾहिं मां जवान तॾहिं तूं मुंहिंजे पुठियां पई हुई। पाण जीअं थींदो आहे हमेशह मर्द हराए वेंदा आहिनि। चईसि मां आण मञी मञो कि हा बराबरि आहे, मां तुंहिंजे पुठियां पियोसि, पर जॾहिं तूं जवान हुईं तॾहिं ॿुध त सही, तूं हुईं छा? उन खां पोइ इहा सॼी तुक बंदी हुन शुरू थो करे पियो ऐं पछाड़ियो चए थो तूं तुंहिंजे मथां बिजली किरी पए, मरी वञी मां ॿी शादी कयां। त चवण जो मतिलबु राम बेलाणी जेतिरो ह्यूमरस पोइट हो ओतिरो ई संजीदा पोइट बि हो। हुन जूं संजीदा पोइम्स मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। उन असां आकाशवाणी में जेके रिकॉर्ड्स में मां पंहिंजी लाइब्रेरी मां कुझु ग्लिम्सिस खणी आयो आहियां, तव्हांखे ॿुधाईंदुसि मां। तव्हां पाण ई महसूसु कंदा हू वॉज़ राम बेलाणी खुमार। शायदि मां चवंदुसि तव्हांखे लॻंदो इहो वधाउ थो करे पियो, पर उन जूं अलॻि अलॻि फील्ड्स जूं जेके क्लिप्स मां खणी आयो आहियां तव्हांखे ॿुधाईंदुसि, तव्हां पाण जज कंदव। वक़्तु घटि आहे त जेतिरो कोशिशि कंदा शॉर्ट में असां पंहिंजी संस्था जो परिचय ॿुधायूं। कच्छ कल्चर एंड फाइन आर्ट एसोसिएशन, नाले सां ई ख़बर पए थी त कल्चर खे संभालणो आहे। असांजी संस्था में ॾाढा सुठा ऐं दर्जक कलाकार आहिनि। असांजी संस्था जो इहो ई वॾो मक़सदु आहे कि असां पंहिंजी संस्कृति खे इन्हनि पुराणनि गीतनि जे ज़रिए ईंदड़ पीढ़ी ते पुॼायूं। राम बेलाणी खुमार जंहिंजी श्रद्धांजलि जे बतौर असां अॼु ही प्रोग्राम करे रहिया आहियूं। राम बेलाणी न हिकु अज़ीम शायर हो, पर नाटक नवीस पिण हो, स्टेज जो बहितरीन कलाकार ऐं स्टोरी राइटर भी हो। असां वटि केतिरियूं ई उन जूं स्टोरीज़ हू रिकॉर्ड कराए वियो, केतिरा नाटक ॾेई वियो, केतिरा नाला वठंदुसि, इन करे कुझु ग्लिम्सिस भी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि नाटक जा। असां घणेई भेरा घर की मुर्गी दाल बराबरि सम्झंदा आहियूं। असांजे शहर जो राम बेलाणी खुमार उन छा कयो छा न कयो उन जो अंदाज़ असां नथा कढी सघूं। हुन पंहिंजे कैरियर जी शुरुआत आकाशवाणीअ ते अनाउंसर जे तौरु कई, हालांकि हू घणा साल न रहियो। पोइ कुझु वक़्तु बम्बई, कुझु वक़्तु SRC में, कुझु वक़्तु कॉलेज में, SRC में भी जॉब कई। चवण जो मतिलबु त हिकिड़ो हरफन मौला पियो घुमंदो रहंदो हो। दादा दिलगीर त हिकु भेरो हुनखे चयो कि हीउ घोमू इंसानु आहे, पियो घुमंदो रहंदो आहे, हिन पेर में चकर आहे। त कलाकारनि जो त बसि ईअं ई आहे, पूर पियो त किथे, पूर पियो त किथे पहुची वेंदा आहिनि। मां रुगो हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाइणु चाहींदुसि हुन जे बारे में त असांजे जीअं दादा मोती प्रकाश हिकु गीत लिखियो जेको असांजो क़ौमी गीत तरीक़े तस्लीम थी वियो। आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी ऐं बरपट में बाग़ बणाइण वारा सिंधी। हेॾां असांजे राम बेलाणी खुमार बि कुझु अहिड़ो ई गीत लिखियो। सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा, सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा, झूलण जा मेला लॻंदा ई रहंदा। झूलण जा मेला वो यारो लॻंदा ई रहंदा, झूलण जा मेला मेला मेला, झूलण जा मेला ओ यारो लॻंदा ई रहंदा। सखर सिकंदराबाद हुजे, बम्बई हैदराबाद हुजे, गांधी धाम जी यादि हुजे या सुहिणी हीराबाद हुजे। पहिरीं हीअं चवंदा हुआ ऐं हाणे अमरीका जापान हुजे, जर्मन इंग्लिस्तान हुजे, दुबई हुजे, ईरान हुजे या तोड़े तुर्किस्तान हुजे। झूलण जा मेला मेला मेला, झूलण जा मेला ओ यारो लॻंदा ई रहंदा। सिंधियुनि जा मेला ओ भारू लॻंदा ई रहंदा, सिंधियुनि जा
सकर सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे सकर सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे गांधीधाम जी याद हुजे ऐं सुहिणी हीराबाद हुजे पर सुहिणनि जा मेला 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 सुहिणनि जा मेला ओ भारू लगंदा ई रहंदा। सिंधियुनि जा मेला लॻंदा रहंदा दरअसल ईअं आहे ऐं भगवंती नावाणी सतराम रोहिड़ा हर पंहिंजे प्रोग्राम में इन जो गीत ज़रूरु ॻायो माना ज़रूरु ॻायो इन खां सवाइ हुनजी महफ़िल पूरी न थींदी हुई त मां हुनखे चयोमांसि हाणे सिंधियुनि जा मेला त घणेई थी विया कुझु झूलण जा मेला बि कर त इन करे इहो वर्ड हुते असां स्टूडियो में वेठे ओॾी महिल स्ट्राइक थियो ईअं जस्ट पोइ अॻियां हली करे सिंधियुनि जा मेला बि आहे पर झूलण जा मेला लॻंदा ई रहंदा ऐं सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा अहिड़े नमूने सां इहो गानो असां रिकॉर्ड कयोसीं। असांजे नारायण शाह में लिखियो आहे अञा रोशनी ॾे अञा आहे दुनिया असांजी अंधारी अञा रोशनी ॾे हिकु नायाब चीज़ लिखी आहे हुन हेॾा राम बेलाणी असांजे लिखियो आहे जग जा मालिक रोशनी ॾे तूं अंधेरो दूर कर हिकु झलक नओं करण जी हिकिड़ी उन में हूंदी हुई तव्हांखे अगरि यादि हुजे त असांजे बुलोसी राणीअ हिकिड़ी कवाली कंपोज़ कई दादा लिखियल कंहिं ॿिए जी आहे ऐं न रुॻो हुन उहा कंपोज़ कई आहे पर ईअं चइजे सिंधी हिंदी फिल्मुनि में कवालीअ जो ट्रेंड जेको आहे सो उन ई सेट कयो और कवाली अगरि तमामु फेमस आहिनि हमें तो लूट लिया मिल के हुस्न वालों इहा बुलोसी राणीअ जी कंपोज़िशन अथव ॿुधल हूंदी सभिनी जी अगरि उहा ॿुधण जी ज़रूरत कोन्हे पर राम बेलाणीअ वरी छा लिखियो आहे उहो कवाली कंपोज़ कई अथई थी विया बदनाम आहियूं मुंहुं लिकाए छा कयूं हिकु झलक थी विया बदनाम गीत अहिड़ो बि तव्हांखे ॿुधायां थो जेको हुनजी ज़िंदगीअ सां कुझु कुझु वाबस्तु आहे या ईअं सम्झो कि उन में तव्हांखे राम बेलाणीअ जो चित्र जेको आहे जेको हुनजी ज़िंदगी आहे उहा आईने वांगुरु झलकंदी ॿुधो ज़माने गुनाहवार भरियल बस मुझे पर ॾिठो अखोट हर कल कल शराफत में न कोई मगर मुझे गुनाहन न कोई मगर मुझे मूंखे यादि न आहे कॾहिं कि राम बेलाणी खे मूं कॉन्ट्रैक्ट मोकिलियो हुजे पोइट्री जे लाइ रेडियो ते ऐं हू पाण सां गॾु स्क्रिप्ट रेडी करे खणी आयो हुजे नेवर हमेशह हथे ख़ाली पेन करे हूंदी हुअसि करे उहा मूंखां वठंदो ओॾी महिल हू वेही करे स्क्रिप्ट लिखंदो ऐं पोइ कलाक खण खां पोइ चवंदो हल स्टूडियो में रिकॉर्डिंग कर ही वॉज सो स्पॉन्टेनियस
ऐं हुनजी ज़िंदगी जी कॾहिं ॻाल्हि कयूं त पोयां कुझु साल कुझु गुमनामीअ जी ज़िंदगी ठाहे रहियो हो, हुनजो कुझु अतो पतो न पियो पवे त हाणे आहे किथे, रहंदो किथे आहे। ऐं मूंखे हिकिड़ो मुशाइरो करिणो हो। मां दिलगीर साहिब वटि 12 खनि कॉन्ट्रैक्ट्स ब्लैंक खणी वियुसि ऐं नालनि जी लिस्ट ॾिनीमांसि ही पोइट्स आहिनि जेके असां मुशाइरे में बुक करणु था चाहियूं पिया, तव्हां उन्हनि जूं सयूं वग़ैरह वठी करे ऐं इहो पंहिंजो कॉन्ट्रेक्चुअल फॉर्मेलिटीज़ पूरी करे मूंखे ॿुधाइजो, मां वरी पोइ कॉन्ट्रैक्ट्स खणी वेंदुसि। हुननि हिकदमि लिस्ट ॾिठी ऐं ॾिठो राम बेलाणी जो नालो ई कोन्हे को। ही छो राम बेलाणी छो कोन्हे? मुंहिंजो साईं हाणे ख़बर आहे किथे आहे, कोई न अतो न पतो, का एड्रेस ई कान थी मिले अथई। चई न उहो तूं मूं ते छॾे, पर राम बेलाणी मूं त ज़रूरी आहे। चई बिल्कुलु ज़रूरी आहे। दादा दिलगीर हुनखे यानी चइजे बिल्कुलु ड्यू रेस्पेक्ट सां हुनखे जेको आहे एज़ अ पोइट हुनखे रिकॉग्नाइज़ कयो हो। ऐं उन मुशाइरे में हुनजी पोइट्री जेका हुई मज़ाया हुई, बिल्कुलु मज़ा। एक्चुअली असां रखी होलीअ ते हुआसीं ऐं हुन में ह्यूमरस पोइट्री जो इहो प्रोग्राम हो असांजो। ऐं हुन छा उहा पोइट्री चई आहे तव्हां पाण ॿुधंदव। ज़िंदगी सिर्फ़ु पीआरण ऐं पीअण में आहे, वेही यारनि सां वठण में ऐं ॾियण में आहे। खुमार जा खुमार हींअर असांखे बि लॻंदा, सिंधियुनि जा मेला लॻाई रहंदा। ही नाटक नवीस एक्टर ऐं घोमू इंसानु आहे। मां सम्झंदा हिन जे पेरनि में पीठा आहिनि, कॾहिं हिते कॾहिं हुते, पर शाइरीअ में पको पुख़्तो आहे। राम शाइरीअ में अर्ज़ु आहे सभ खां पहिरीं, हिकु सवड़ हुजे ॿी तूं हुजी, भल केॾो छो न पोइ सी हुजे, मां परवाह कंहिंजी की न कयां, भल बीठो मुंहिंजो पीउ हुजे। हिकु सवड़ हुजे ॿी तूं हुजी, भल केॾो छो न पोइ सी हुजे, मां परवाह कंहिंजी की न कयां, भल बीठो मुंहिंजो पीउ हुजे। वाह वाह। भल कोई मुंहिंजो प्यारो हुजे ऐं सॾड़ा करे मूंखे प्यारनि सां, ख़ुदि पाण अकेलो रड़ियूं करे या वाका कराए ॿारनि खां, मां सवड़ मां मुंहुं पोइ बि न कढां, भल दिलि में केॾो नींहुं हुजे। हिकु सवड़ हुजे ॿी तूं हुजे, भल केॾो छो न पोइ सी हुजे, मां परवाह कंहिंजी की न कयां, भल बीठो मुंहिंजो पीउ। वाह भाई वाह वाह वाह। संजीदा शाइरियूं त मां तव्हांखे उन्हनि जे कंपोज़िशन में ॿुधायूं, मतिलबु म्यूज़िक में ॿुधायूं। ऐं इन खां पोइ हे MD रामचंदाणी त वेठे ई आहे, जंहिंखे असुलु हर मौज़ू ते राम बेलाणी जूं शाइरियूं फैके मथां फैको पवंदो पियो, उहो तव्हां ॿुधंदव। हिन करे मां हीअ थोरी हिकिड़ी अलॻि चीज़ हुई जेका तव्हांखे ॿुधाइणु चाही। सुरेश हिकिड़ी ह्यूमरस ॿुधाई, मूं बि तव्हांखे हिकिड़ी ॿुधाई। राम बेलाणी जॾहिं नट मंदर ते गांधीधाम डे सेलिब्रेशन जे सिलसिले में प्रोग्राम थींदा हुआ नट मंदर, उन में हिकु ॿ नाटक राम बेलाणी जो त ज़रूरु हूंदो ई हो। ऐं मां सम्झां थो बाय एंड लार्ज जेका भीड़ ईंदी हुई, जेके माण्हू ईंदा हुआ, उहे राम बेलाणी खुमार जो नालो भई राम बेलाणी जो आहे नाटक त बसि पोइ ॾिसणो ई आहे। ऐं ही यूज़ टू अट्रैक्ट दी मास। कंहिं बि नमूने सां हू मासिस जे विच में उन्हनि जे दिलयुनि में घर करे चुको हो।